This program is sponsored by Sound Solutions, Sunil Taryani and RV Computers, Vinod Moolchandani. This program is co-sponsored by Supreme Universal. सिंधी असांजो मान आहे, सिंधी असांजी शान आहे। अगर सिंधी सड़ाइण जो अरमान आहे त सिंधी ॻाल्हाइण सां ई ठहणी पहचान आहे। पहचान यानी अक्स, अक्स यानी इमेज, इमेज के जिंदो रखंदा असांजा ॿार। त ॿारनि जे लाइ खणी त आया आहियूं इहो संगीत। सिंधु दर्शन पारां ॾिसो पहिरीं हीअ गीत। घंटी घड़ियाल वजाए मुंहिंजो मुर्गो सुबुह सवेरो कीअं थो बांग ॿुधाए जीअं चाबीअ ते घड़ घंटी घड़ियाल वजाए रोज़ असुर जो पढ़ण लिखण लाइ मूंखे थो जाॻाए लागी तो अभ्यास करण सां थींदुसि मां होशियार चारम धाम पाली आहे मुर्गी मज़ेदार। पालियो आहे मुर्गो मज़ेदार। सुहिणा सुहिणा ॾींहं हुजनि, चमकीली चमकीली रातियूं, बाल दिवस ते हर बार जे दिल जी पूरी थिए हर मुरादियूं। तुलसी विवाह जे अवसर ते तव्हां सभई ख़ुशी माणियो ऐं गुरु नानक जनम ॾींहं ते वाहिगुरु चई पाण खे तारियो। हाणे सिंधियुनि जी ख़बरूं रुहानी ॿुधाइण था अचनि मुकेश आडवानी। ख़बर जी नज़र सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु दर्शन ते। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे लेडीज़ चैप्टर नागपुर पारां पंहिंजी संस्था जे मेंबरनि लाइ पर्सनालिटी डेवलपमेंट एंड प्रेजेंटेशन स्किल जो कार्यक्रम रखियो वियो तुली इंटरनेशनल होटल में। चीफ गेस्ट हुई विंकी रगवानी जेका अध्यक्ष आहे थैलेसीमिया सोसाइटी ऐं सिंधी विदर विकास कल्याण जी।
ख़बर ते नज़र हुई शोभा भाग्या जी होम अष्टमी जे उपलक्ष्य में जोधपुर जे चौपासनी हाउसिंग बोर्ड स्थित सिंधु महल में ठार माता ठार भक्ति संध्या जो आयोजन कयो वियो। इन कार्यक्रम में ईश्वर प्रेम भक्त मंडल जी साध्वी नित्ययुक्ता जे सानिध्य में भजनन जो सुहिणो प्रोग्राम थियो। कार्यक्रम जा संयोजक हुआ प्रभु ठारवानी ऐं ख़बर ते नज़र हुई जेठानन लालवानी जी। हाणे हलूं था हलचल ख़बरुनि ते। सिंधु महाजोत ऐं अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन पारां मिली करे इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थी रहियो आहे 13, 14, 15 दिसंबर जे ॾींहुं मध्य प्रदेश जे इंदौर शहर में। नवम जोत सदगुरु साईं युधिष्ठिर लाल साईं जी अगुवाई में शदाणी दरबार रायपुर पारां हिंद मां सिंध जी तीर्थ यात्रा निकिरी रही आहे 1 दिसंबर जे ॾींहुं। वेझराईअ में सेवाणी पंचायत पारां सेवाणी मेंबरनि जो सालियानो मेल मिलाप बांद्रा जे मानिक सभागृह में रखियो वियो। हिन प्रोग्राम में हर साल जीअं स्कूल ऐं कॉलेज जे विद्यार्थियुनि खे सुठनि मार्कुनि सां पास कंदे स्पेशल पढ़ाई, कला, व्यापार ऐं 78 सालनि जे सीनियर सिटीज़न ऐं केतिरनि ई नामियरनि खे उन्हनि जे खेत्र में वाधारे लाइ ट्रॉफियूं, इनाम ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। सिंधी नाटकनि जी अदाकारा करिश्मा मलकानी, सिंधु दर्शन जी चंदा विरानीअ खे सिंधीअ में एमफिल करण ते अशोक बंसीलाल ठाकुर सिंधी क़ौम जे नामियारे फर्नीचर वापारीअ खे ट्रॉफी, सर्टिफिकेट ऐं गुल ॾेई सम्मानित कयो वियो। सेवाणी पंचायत जे अध्यक्ष माड़ीवाला सालियानो अहवाल ॾिनो ऐं श्री हरी सिंघानी सभिनी जा शुक्राना अदा कया। हिन प्रोग्राम जा मुख्य महिमान हुआ MMK कॉलेज जा अॻूणा प्रिंसिपल नानिक बुटानी जी। हिन प्रोग्राम खां पोइ अनिल सदानीअ जे हिदायत में नाटक दीवान गोवर्धन दास गोपलानी पेश कयो वियो, जो हिकु बेहतरीन नाटक हो ऐं जंहिंखे सभिनी बेहद पसंदि कयो। प्रोग्राम जी समाप्ति ते लकी ड्रा रखियो वियो, जंहिंखे सुहिणो सहयोग ॾिनो रीको इंडस्ट्री वारनि ऐं तंहिंखां पोइ लज़ीज़ खाधनि सां हिन प्रोग्राम जी समाप्ति थी। हिन ख़बर ते नज़र हुई सनी किशन जी। सजी रात इंतजार कंदी रहियसि
यार हाँ भाई केड़ा ना क्यूट आया मुझे तो ये फील ही ना तो थे कि वहाँ पे कोई पेइंग गेस्ट आया Really? कमल प्रेमचंदानी, आरती जसवंत कुमार, आरती जाधवानी, जीतू वजीरानी, लक्ष्मण सचदेव, बिंदिया मोहनदास, करिश्मा मलकानी और प्रकाश माखीजा।